अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं नून लीग मीसाक जमहूरियत ते ओपन वोट ते इतफ़ाक़ कयो ऐं सही कई त पोइ हाणे उन जी मुख़ालिफ़त छो पई कई वञे। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशीअ चयो त PPI ऐं नून लीग सेनेट में मेंबर्स जी ख़रीदारीअ जी मंडी लॻाइण चाहिनि था। PTI मेंबर्स जी ख़रीदो फ़रोख़्त रोकणु चाहे थो। पीपल्स पार्टी सेनेट इलेक्शन बाबति सदारती ऑर्डिनेंस दॿा विझण जी कोशिश ऐं बदनीयतीअ ते बदहल करार ॾेई छॾियो। PP सेनेटर रज़ा रबानी कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ऑर्डिनेंस आइन ऐं पार्लियामेंट ते वार आहे। कानून साज़ी करणु पार्लियामेंट जो हक़ आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त इलेक्शन कमीशन चई चुकी आहे त सेनेट इलेक्शन शो ऑफ हैंड ज़रिए नथियूं थी सघनि। वज़ीर आज़म कोटलीअ में ख़िताब दौरान वालारियल कश्मीर बाबति पाकिस्तान जे मौक़िफ़ जे नफ़ी कई। कराचीअ में मीडिया सां ॻाल्हाईंदे फज़लुर रहमान चयो आहे त गैर आइनी सदारती ऑर्डिनेंस खे नथा मञूं। इस्लामाबाद ताईं रुगो लांग मार्च न थींदो पर धरणो बि हणंदासीं। असांजो मुतालिबो आहे त ॿीहर चूंड कराई वञनि। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त अपोज़िशन जो सेनेट चूंडुनि में शफ़ाफ़ियत बढ़ाइण जे क़दमनि ते वावेला सम्झ खां ॿाहिरि आहे। ओपन बैलेट जी मुख़ालिफ़त करे अपोज़िशन वाज़े करे छॾियो आहे त उहे सियासत में पैसे जी सियासत नथा ख़तमु करणु चाहिनि। जमायत इस्लामीअ जे अमीर सिराजुल हक़ जी अपोज़िशन जे इत्तेहाद PDM ते तनक़ीद। सिराजुल हक़ चयो आहे त PDM जी तहरीक कुझु ख़ानदाननि जे मुफ़ादनि लाइ आहे। PTI जी हुकूमत नओं पाकिस्तान त न ठाहियो पर हुननि पुराणो पाकिस्तान बि तबाह करे छॾियो आहे। मर्दान में जलसे खे ख़िताब कंदे सिराजुल हक़ चयो आहे त असां इस्लाम इनक़लाब जी सूरत में तब्दीली चाहियूं था। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती ऑर्डिनेंस सुप्रीम कोर्ट जी आज़ादीअ ते हमिलो आहे। इमरान नियाज़ीअ जी हुकूमत आइन ते हिकु ॿियो बदतरीन हमिलो कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हलीम आदिल शेख खे मिलियल 30 साला लीज़ ख़तम थी चुकी हुई। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते केतिरियूं ई वॾियूं वॾियूं इमारतूं ड्रायूं वयूं आहिनि। उनखे केरु सियासी रंग ॾियणु चाहे त भली ॾिए। भान सईदाबाद में वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान ख़ान पाण यूटरन खान बणिजी चुको आहे। PTI खे पंहिंजे ई माण्हुनि ते यकीन न आहे, उन करे सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइणु चाहे थी। मलीर में फार्म हाउस ड्राइण तां सिंध सरकार ऐं हलीम आदिल शेख आमो साम्हूं। हलीम आदिल ख़िलाफ़ 2 धार केस दाख़िल। हलीम आदिल शेख ऐं 7 साथियुनि ख़िलाफ़ मेमण ॻोठ थाणे ते क़त्ल जी कोशिश करण जो केस दाख़िल कयो वियो। FIR में सरकारी कम में मुदाख़िलत, सरकारी मुलाज़मनि ते हमले, माली ऐं जानी नुक़सान पहुचाइण जा कलम बि लागू। गडाब थाणे ते बि हलीम आदिल शेख मोटरवे ते धरणे जो केस दाख़िल। हलीम आदिल शेख वॾे वज़ीर मुराद अली शाह लाइ मेमण ॻोठ थाणे ते FIR लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। डिस्ट्रिक्ट नौशर फेरोज़ जे शहर अंदरि गटरनि जो पाणी रोडनि रस्तनि ते दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे, जंहिं सबबि उतां गुज़रंदड़ माण्हू सख़्तु परेशान। जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असां हितां गुज़रण बैदि निमाज़ बि नथा पढ़ी सघूं ऐं कपिड़ा ख़राब थियो था वञनि ऐं ॿारनि खे बि हितां अचण वञण में वॾी परेशानी थी रही आहे। पर नौशर फेरोज़ जी टाउन इंतिज़ामिया अगूर निंड सुतल आहे। नौशर फेरोज़ बॉयज़ ऐं गर्ल्स हाई स्कूल खे हायर सेकेंडरी स्कूल जो दर्जो मिली वियो। प्रेस क्लब मिठियाणीअ जे सॾ ते साफ़िन सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि पारां इंटरमीडिएट कॉलेज जी मंज़ूरीअ लाइ शुरू कयल एहतिजाजी तहरीक जे सिलसिले में मेन चौक मिठियाणी आॾो प्रेस क्लब जे सदर ख़ालिद फराज़ मशोरी ऐं ॿियनि पारां कलाक एहतिजाज कयो वियो। उन दौरान PS पंटीह जे मुमताज़ अली चांडियो कैंप ते पहुची बॉयज़ ऐं गर्ल्स हाई स्कूल खे सेकेंडरी हाई स्कूल जो दर्जो मिलण वारो तालीम खाते जो लेटर ॾींदे एहतिजाज ख़तमु करायो। मोरो शहर जे ॻोठ सरदार खान लुंड जी रहवासण बेवा पीरसन औरत नवाब ख़ातून पंहिंजे मासूम पुटनि अब्दुल हकीम, वज़ीर, फिदा हुसैन, मुनीर अहमद, ज़ाहिद हुसैन ऐं गुलाम मुस्तफ़ा लुंड सां गॾिजी एहतिजाज कयो। जंहिं ते हुनजो चवणु हुयो त मुंहिंजी 24 वेसा ज़रई ज़मीन ते भाइर ऐं भाइटिया रमज़ान, मोहम्मद सालेह, अली हसन, मीर हसन, वसीम, राशिद कब्ज़ो करे वेठा आहिनि। मूं समेत मुंहिंजे औलाद खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असां जूं 2 मेहूं बि काहे विया आहिनि, जंहिंजो केस दरस थाणे ते दाख़िल आहे। पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करण बैदि रिश्वत वठी खेनि आज़ादु करे छॾियो आहे। जंहिं ते उन वस वारनि खां अपील कई आहे त मुंहिंजी ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए ऐं 2 मेहूं वापसि कराए ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में पाण खे साड़े छॾींदसि, जंहिंजा ज़िम्मेवार मुंहिंजा भाइर ऐं भाइटिया रहंदा।
नवाबशाह रिटायर्ड सिंध गवर्नमेंट एम्प्लॉइज़ एसोसिएशन शहीद बेनज़ीराबाद पारां रिटायर्ड मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस जी रक़म न मिलण ख़िलाफ़ तंज़ीम जे सदर मोहम्मद उमर ख़ासकेली तुफ़ैल लाशारी अली हैदर ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिं ते हुननि जो चवणु हुयो त ग्रुप इंश्योरेंस जो बिल 24 जुलाई 2020 ते सिंध असेंबलीअ जे फ्लोर ते पेश कयो ऐं मंज़ूरी ॾिनी वई, पर अञा ताईं उन बिल ते अमल दरामद नाहे थी सघियो, जंहिं ते हुननि जो चवणु हुयो त असांजा मुतालिबा मञिया वञनि, न त ॿी सूरत में समूरी सिंध में एहतिजाज कया वेंदा। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।